वेरुल दी वस्ती हिन हेॾो पोयां कमु करे अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं हमारी सिराया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे सभिनी दोस्तनि जे लाइ, ॿिन्ही प्यारनि जे लाइ। अलाह करे ख़ुशि हुजो ऐं ॾिसंदा रहो सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल वेरनि जी बस्ती। जी हाँ दोस्तों, कहिड़े शहर खां, कहिड़े सिटीअ खां, कहिड़े मुल्क खां अवां असांजे सिंध टीवीअ जो बहितरीनु ड्रामो वेरनि जी बस्ती कहिड़े शहर खां ॾिसी रहिया आहियो, पंहिंजो नालो पंहिंजो कमेंट में ज़रूरु लिखो, पंहिंजे शहर जो नालो कमेंट में ज़रूरु लिखो ऐं पंहिंजी पूरी एड्रेस लिखो त जीअं अचण वारे वीडियो में मां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां। जीअं हर दफ़ो हर दोस्त मूंखे कमेंट में लिखंदा आहिनि पंहिंजो नालो, पंहिंजो शहर जो नालो। असगर अली थिबो साहब ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जामरी साहब, नज़ीर अहमद अटक साहब ऐं ॿियो अदो आहे असांजो ज़ुल्फ़कार अली बलोच जेको जंहिं हैदराबाद खां असांखे लिखियो आहे। ॿियो आहे अदो अहमदाबाद जो जंहिं पंहिंजो नालो न आहे लिखियो, अहमदाबाद जो हिकिड़ो दोस्त आहे। ऐं ॿिया दोस्त नदे खां बि आहिनि, नदो अले निदो बराल अहिड़ो को शहर आहे, उतां खां बि दोस्त आहे, उन बि असांखे कमेंट कयो आहे। ठीकु अहिड़े तरह जेकॾहिं अवां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि जे मोबाइल में अचे ऐं अव्हां खे मिले बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तों, मां कोशिशि कंदो आहियां त अवां दोस्तनि खे बहितर खां बहितर हर ड्रामे जी अपडेट पहुचाइण जी कोशिशि कयां। ऐं दोस्तनि खे हिकिड़ी ॿी मां रिक्वेस्ट कंदो हलंदुसि त हींअर मां टूर ते निकितल आहियां। पूरे सिंध जो मुंहिंजो टूर आहे जेको 42 ॾींहंनि जो टूर आहे, जेको आऊं साखरे खां स्टार्ट कयो आहे, कल्ह खां, यानी कल्ह वारी तारीख़ वठी ऐं स्टार्ट कयो आहे। ऐं जेके बि जेके दोस्त जहिड़े जहिड़े शहर सां तालुक़ु रखनि था पिया, उन्हनि दोस्तनि खे इहा रिक्वेस्ट आहे त पंहिंजो जेको आहे कमेंट करनि त ऐं पंहिंजे कमेंट में पंहिंजो नंबर लिखनि त जीअं मां उन्हनि दोस्तनि सां राब्तो करे उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ातूं करें, उन्हनि सां हाल अहवाल ऐं रूबरू उन्हनि दोस्त मिलंदुसि त अञा वधीक मूंखे ख़ुशी थींदी। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जीअं ग़ुलाम मुस्तफ़ा जामरी साहब अगरि ऑनलाइन आहिनि या कोई वीडियो ॾिसनि था पिया त अगरि मुंहिंजी हीअ वॉइस उन ताईं पहुचे थो त उन दोस्त खे बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त ग़ुलाम मुस्तफ़ा भाउ, मां जे पंहिंजे हिन एरिया ठठा ज़िला ठठे में एक्टिविटीज़ हले थी पई। हींअर मुंहिंजा 3 ॾींहं साकरो ॻाढ़ो बहारो में आहिनि ऐं 3 ॾींहं वरी मुंहिंजा पंहिंजो ठठे में आहिनि। त दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके जेके दोस्त जितां जिते जो तालुक़ु आहे, जहिड़े शहर में, जहिड़े ॻोठ में, उहो पंहिंजो कमेंट में पंहिंजो नंबर बि ज़रूरु लिखनि त जीअं मां उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ातूं करे सघां। ऐं ख़ासि तौर ते असगर अली थिबो साहब खे बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त असगर अली थिबो साहब, अव्हां जे वटि बि मुंहिंजो अचणु थींदो इनशाअल्लाह, ऐं जीअं थिए थो त मां अव्हां सां हुते मिलण जे लाइ ज़रूरु ईंदुसि। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। ऐं हींअर ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वेरनि जी बस्ती जी, जेका क़िस्तूं मिस थी वियूं आहिनि ऐं मूंखां खोड़ सारी क़िस्तूं जेके मिस थी वियूं आहिनि, कुझु मजबूरी तहत जेका मां गुज़िरियल वीक में अवां दोस्तनि खे शेयर कयो हुयुसि त मूंसां हिकिड़ो हादसो थियो, जेको बबरलो बाईपास ते जेका ट्रैफिक जाम हुजण जे करे जेके सिंधू जेके अला मंसूर वारी जेका एहतजाज रैली हले पई, तंहिंजे करे ऐं असांजो हीउ वरी कमु अची वियो जेका गाॾी जिते असीं हींअर टूबर ते निकितल आहियूं। ऐं टूबर वारी गाॾी ते जीअं निकितासीं त अॻियां रस्तो ॿुधाइण बंदि, पोइ उतां के दोस्तनि असांखे शॉर्टकट रस्तो ॿुधायो जितां खोड़ सारियूं कोचियूं बि वञनि पियूं ऐं उतां असांजी बि गाॾी जो गुज़र थियो। ऐं जेको आहे न फस्ट में मुंहिंजी गाॾी हुई ऐं जेको आहे राति जे पेर में तकरीबन 2 बजे चोरनि हमिलो कयो, डकैतनि धाड़ेलनि हमिलो कयो, चए त मुंहिंजो पूरो सामान फुर करे विया ऐं गोली हलाई। जेको ड्राइवर हो मुंहिंजे ड्राइवर खे बि हुननि ज़ख़्मी करे विधो। त इहो दोस्तो हिन करे पूरो मतिलबु हीअ कंडीशन तमामु ॾाढी ख़राबु हुई ऐं बिल्कुलु जेका ड्रेसिंग कपिड़ा वग़ैरह हुया सभु फुरे खणी विया, मोबाइल फुरे खणी विया। ऐं जेको आहे जीअं मुंहिंजे चैनल ठहियलु हुयो उहो बि सारो सिस्टम धरम भरम करे विया। पोइ बि अलाह जी महिरबानी, अलाह साईं इंशाअल्लाह अवां दोस्तनि जी जेका मोहबत ऐं अवां दोस्तनि जी जेके प्यार मोहबत जे करे
मुंहिंजी ज़िंदगी बची वई आहे। इंशाअल्लाह दोस्तनि जी कई प्यार आहे, मोहबत आहे, इहा जेका भाईचारे वारो ईअं जेको रिश्तो आहे, इंशाअल्लाह इन रिश्ते खे क़ाइमु दाइमु रखंदासीं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। तो दोस्तो हींअर जेका वेरनि जी बस्ती जेको सोप सीरियल जीअं पंहिंजो रुख़सार बेगम ऐं शेरोज़ जीअं मुक़ाबिलो हले थो पियो ऐं दोस्तो शेरोज़ ऐं रुख़सार बेगम जो जेको छेड़ो हले पियो, उनमें शेरोज़ वटि को रुख़सार बेगम जो राज़ आहे जंहिंजे करे हुनखे ब्लैकमेल करे थो पियो। ऐं राज़ इहो आहे जेको हुनजो तालुकात शम्स ख़ान सां आहिनि। शम्स ख़ान हिन टाइम अगवा आहे ऐं अगवा हुजण जे करे हुन मां हीउ फ़ाइदो वठे थो। हीउ शम्स ख़ान वटि वञे थो ऐं शम्स ख़ान खे मूंखे इहा ई हिदायत करे थो हिते भॼी निकिरण जी, मां तोखे हितां मौक़ो ॾींदुसि। ऐं हेॾां वरी अची पंहिंजी जेका माउ आहे, माठाई माउ रुख़सार बेगम खे बि इहो मशवरो ॾिए थो पियो, जंहिंजे करे ऐं ॿिए पासे जेको आहे पंहिंजो फापो ऐं शहज़ादी जेको आहे जहिड़ो ॾेखारियो वियो आहे। ऐं शहज़ादी हुनखे चए थी पई त तुंहिंजी शादी थींदी, हाणे अचे मथे त तूं जेको आहे लाऊं लांदे वरी उहा कार जो होॾां अची निकिरी अचे थी। वरी ॿिए पासे खां जेको आहे उहा ज़ीनत जे पीउ वटि वञे थी ऐं ज़ीनत जी पीउ खे त धमकाए थी पई त तूं मूंसां निकाह न कर, मां जेको जीअण तुंहिंजो जंजाल करे छॾींदसि, मां तोखे ईअं कंदसि। जंहिं ते हुनजो पीउ भड़की उचे थो ऐं लठ खणी हुनखे भॼाइण जी कोशिशि करे थो। त दोस्तो हीअ हुई हुनजी पूरी अपडेट। ऐं ॿिए पासे जेको आहे चिबर जेको क़ैद हूंदो आहे ऐं क़ैद में जेको ग़ुलाम आहे उनखे चए थो त तुंहिंजा ॾींहं जेके आहिनि आज़ादु थियण जा ॾींहं अची विया आहिनि ऐं इन क़रीब जेको आहे न साले जा जंहिंमें ॾिसूं था पिया त साले में जेके गुण आहिनि उहे तुंहिंजा नज़र अचनि था पिया। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे अव्हां दोस्तनि जेको आहे सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी जल्दीअ में सब्सक्राइब करे वठो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि वटि अचे ऐं मिले अव्हांखे बहितरीनु अपडेट। ऐं पंहिंजे हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में लिखो पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी ज़ात ऐं फौरी जेको आहे पंहिंजो नालो चेतो लिखो। जीअं मां पहिरियां मां दोस्तनि गुज़ारिश करे चुको आहियां त मां हींअर कंहिं टूर ते निकितल आहियां ऐं जेके दोस्त मुंहिंजे टच में आहिनि, जेके कमेंट करणु चाहिनि था, जेके मिलणु चाहिनि था, त उहे दोस्त मूंखे कमेंट में पंहिंजो नंबर ॾियनि त जीअं मां उन्हनि सां उन दोस्तनि सां उन सिटीअ में मुलाक़ातूं कंदो। पूरे सिंध जो टूर आहे 42 ॾींहंनि जो, जेको इंशाअल्लाह पूरे सिंध में कंप्लीट करे पोइ वरी पंहिंजे घर वेंदासूं ऐं रोज़ बरोज़ अव्हां दोस्तनि जा हाल हवाले बि अव्हां दोस्तनि खे ॾींदा हलंदासीं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी आटे कंदा टणंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे। हमेशह अव्हां दोस्तनि खे मां इहो चवंदो आहियां, जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवाड़ा, जिए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पख्तून, पंजाबी, उर्दू, थरी, मारवई, बरोही, बलोची, जेके बि दोस्त असांजा रहनि था पिया सभु आबाद रहनि, हमेशह गुलनि जा टिकंदा टणंदा रहनि। ऐं देरि न कयो, हींअर जो हींअर ई मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। सब्सक्राइब करण खां पोइ नालो ऐं शहर जो नालो ऐं ज़ात लिखी कमेंट कयो। हिन वीडियो खे पूरो वॉच कंदा तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे। त दोस्तो वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अव्हां खां वठंदुसि इजाज़त।
ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजे प्यारे वारनि जो ख़्यालु रखंदा, पंहिंजे नियाणियुनि जो ख़्यालु रखंदा, पंहिंजे ॿाहिरनि जो, अमड़ियुनि जो, काकड़ियुनि जो, काकनि जो, चाचनि जो, मामनि जो, जेके बाबा खां उमिरि में वॾा आहिनि उन्हनि जो अदब एतिराम कंदा ऐं जेके अव्हां खां उमिरि में नंढा आहिनि उन्हनि खे शफ़क़त सां, प्यार सां, मोहबत सां, सलीक़े सां उन्हनि सां अदब सां, एतिराम सां पेश ईंदा करो त जीअं उन्हनि में बि उहो सबक़ु हासिलु थिए। त दोस्तो मां हमेशह इहा कोशिशि कंदो आहियां तव्हां दोस्तनि खे सुठा सुठा मैसेज कन्वर्ट कयां। दोस्तनि खे मैसेज कन्वर्ट करण मां इहो आहे त अलाह साईं जे अकेले को दोस्त मुंहिंजे हिन में हिकु नंढड़े मैसेज ते कंहिं दोस्त अमल करे वरितो त मुंहिंजी बि ज़िंदगी थी पवंदी ऐं उन मां अलाह साईं अव्हांखे बि अजर ॾींदो। हिन मैसेजनि खे मुंहिंजे वीडियो खे शेयर कंदा करो पंहिंजे दोस्तनि तां, पंहिंजे प्यारनि ताईं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो जीअं हमेशह जीअं मां दोस्तनि खे इहे रिक्वेस्ट कंदो आहियां त 5 वक़्त बाद नमाज़ पढ़ंदा करो, 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा अव्हां जी सिहत तंदुरुस्ती ऐं शफ़ाए कमरा था फरमाईंदो। वॾी महिरबानियूं तमामु दोस्तनि जूं, अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा, वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां इजाज़त, जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, अल्लाह हाफ़िज़।